Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. ये छोकरी केरा जे कबूल सां इश्क कयो आहे तोखे मुर्त मञण खां पोइ मां कंहिं ॿिए जी को अर न थींदसि। अदे दिन खां न्याणी वठी मां तोखे परणाईंदसि। मुंहिंजो ही लाडड़ो लाडी वठी आयो, मुंहिंजो ही लाडड़ो लाडी वठी आयो। बाजो बंद कयो बाबा, ॻोठ में कबियो थियो आहे। मूंखे रस्ते में ॾातू मिलियो, ॿुधाई त कबूल मल्ल वेण खां बचियल खान खे जवाब ॾेई आयो। या मल्ल हाणे हिन खां कोन पुॼंदी। कबूल खे न चओ, हिकु ॾींहुं तोखे बचल खाना जूं मल्लूं ॾेखारींदो। करम खान जी कब्र बि कबूल सां गॾु ठहंदी। बाबा सचल खान इहो सभु कुझु करम खान जे चवण ते थो करे। हाणे हली करम खान सां आख़िरी ॻाल्हि कंदुसि, पोइ खणबा छेड़े वारा झंडा त पोइ ने ॾातूअ जो बि वञनि मां गुज़रण बंदि कयो। ओ भाउ मां मिस्कीन माण्हू आहियां भाउ। राम 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 परवरदिगार पच जी रखजाए। मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी, मोहब्बत मोहब्बत मीरास असांजी, मेहनत मीरास असांजी, मोहब्बत मीरास असांजी।